वनुमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल-उलमाउ वरसतुल अंबिया सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। लाइक एहतराम काबिल तकरीम हज़रत मौलाना मोहम्मद रमज़ान फुलपोटो साहब नाज़िम जमीयत उलमा इस्लाम सूबा सिंध, हज़रत मौलाना नेमतुल्लाह साहब नाज़िम उमूमी जमीयत उलमा इस्लाम ज़िला खैरपुर मीरस, स्टेज पे मौजूद ओहदेदारान, जिम्मेदारान, अमाइदीन ऐं पिंडाल में मौजूद ठेड़ी जा गैरतमंद, जुर्रतमंद, दिलेर ऐं मुजाहिद साथियों, मां जामिया दारुल हुदा ठेड़ी जे फारिग़ तहसील थींदड़ आलिमन, हाफ़िज़न, उन्हनि जे वालिदैन ऐं असातिज़ा खे ऐं दारुल हुदा ठेड़ी जे मोहतमिम ऐं तमाम इंतज़ामिया के दस्तार बंदी जे न पुर मुसर्रत मौके ते दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां थो। धणीअ दर दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला असां जे हिन इदारे के क़यामत जे सुबह ताईं शाद ऐं आबाद बणाए। रब साईं असां जे हिन इदारे के मीनारे नूर बणाए, रुश्द ऐं हिदायत जो मरकज बनाए ऐं अल्लाह तबारक व तआला असां जे हिननि इदारनि जी पंहिंजी मदद सां दस्तगीरीअ सां हिफ़ाज़त फरमाए। मांखे ठेड़ी जो हे शहर हे जामिया दारुल हुदा ठेड़ी, हिन दारुल हुदा ठेड़ी जा सालाना इज्तिमाआत कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान साहब, हजरत साईं अब्दुल करीम कुरैशी नव्वर अल्लाहु मरकदहू, हजरत साईं बेर शरीफ वारा, मुझो दादा साईं हजरत मौलाना अली मोहम्मद हक्कानी रहमतुल्लाह अलैह, मुझो शहीद वालिद ऐनन बुजुर्गन अकाबिरीन जो हिन जे इदारे जे इज्तिमाआत में शिरकतूं चंगी तरह याद हैं ऐं वडड़न जे इन मोहब्बत ऐं रिवायत के बरकरार रखंदे
लंबो सफर करे अवां जे प्रोग्राम में हाजिर थियो हाँ। कल ॾींहं जो ठट्टे में सिजावल में रात सफर करे सुबह हाई कोर्ट में वालिद साहब जे केस के हवाले से सखर में हाजिरी का पो अवां जे सामो हाजिर हाँ। सुभाणे हैदराबाद परीह टंडो अलहयार ऐं अगले डी मर्दान पेशावर जे इज्तमान में शरीक थियणो आहे। दुआ करियो त अल्लाह तबारक व तआला मुझे इन्हनि सफ़रनि के प्रोग्रामनि के मुझे शहीद वालिद ऐं असांजे जमात जे तमाम अकाबिरीन जे लाइ सदक़े जारिया बणाए। मुझे बुजुर्गन मुझे आलिमन जो गुफ्तगू सुबह का वठी अवां बुधियो इन तफसीली अंदाज में उन्हनि पंहिंजो मुद्दा अवां जे साम्हूं रखियो आहे। मुझा भाइरो मुझा दोस्तो मां खास तौर ते अज जे हिन इज्तिमा में ठेड़ीअ जे नौजवाननि सां मुखातब हाँ ऐं ठेड़ीअ जे होनहारनि सां मुखातब हाँ। असांजे हिननि बुजुर्गनि अछनि वारनि असांजे वॾनि बुजुर्गनि जी सोहबत में रही करे पंहिंजे नज़रिए जी खूब आबियारी कई आहे। लेकिन मां जड़ा है नौजवान है नई जनरेशन जिनजो शौक जिनजो ज़ौक़ जिनजी मोहब्बत सवाए सेल्फी जे बियो कुछ ना है। जेका जमात जी इब्तदा जमात जी इंतहा राशिद सुमरे के समझन था मां पेंजी मोहब्बत हिनन जे दिलन मां कड़ी करे नजरिए जी जमात जी मोहब्बत पैदा करण चाहया तो ताकि सुभाणे राशिद सुमरो रहे या न रहे अकाबिरीन असलाफ जी ये जमात है उन्हनि जो है नजरियो हे मुझा मासूम बच्चा पंहिंजे ईंदड़ नस्ल जे हवाले कन ऐं हिननि जो ईंदड़ नस्ल भी मुंहिंजनि वॾनि वांगुरु दीन ऐं धरतीअ जे दुश्मननि सां विढ़ंदो रहे। नारा तकबीर सब्र नारे जो माहौल ईंदो अञा नारे जो माहौल थोड़ो परते आहे। ये ॻाल्हि तो जड़न जज्बाती नौजवान जे लाइ कयो तव्हां बि मां सां अशर उहो ई कयो आहे जेको बाबा सां कयो पेशावर जे पठाण राशिद साहब आयो अची वियो आंधी तूफान आयो हले वियो बस बाकी जमात छा है नजरियो छा है का खबर न उनके समझणो पो ठेड़ी वारो पानी नक खां मथे चढ़ी हलियो बोरी दिया त कच्चे पक्के घर के लोड़ी दिया शहर वस्ती वाहन जो सैलाब बोझ ख्याल नाहे रखंदी केर अमीरा केर गरीबा के वट पैसा आहिन के वट पैसा कोनन सबनी के बराबर तूफान पंहिंजे ज़द में आणींदो ऐं उन तूफान जा नुक़सानात अरसे ताईं इलाके वारा भुगतींदा रहंदा आहिनि। अज बेराह रवीअ जो तूफान अज बेगैरती फहाशी ओरियानी जो तूफान अज इस्लाम दुश्मनी जो तूफान अज अंग्रेज उनजे इस्तेमार जे आलाकार बणजण जो तूफान न थोड़ी से दहे मौलवी जो घर हे इमाम जो घर
अजी इस्तेमार अजी साजिश आला दीनदार बेदीन जे घर में बराबर ते काहे प्योहिन अज नौजवान नस्ल के तबाह करने की मनसूबाबंदी पई थे अज हमने भेनों ने न्याणी जे मथे तो इज्जत की चादर के लाहिड़ की मनसूबाबंदी पई थे अज न्याणी जे अखिन मां हया शर्म के खत्म करने की मनसूबाबंदी पई थे तज जे नौजवान के बेरहमी जिना फहाशी और यानी जे गरम बाजार जे उन्हें मुयस्सर थियल ज़ीनतुन का आरास्ता करने जे लाए मनसूबाबंदी पई थे ऐं जेको अग़यार जो बातिल जो ऐं दीन दुश्मनन जो तूफान आहे वो हिन वक्त असां जे मुआशरे असां जे माहौल ऐं असां जे नस्लन के पंहिंजे जकड़ में आणे रहियो आहे ऐं उन बेरहरवी जे तूफान में दीनदार हुजे या बेदीन उन्हनि जी औलाद उन जो निशानो बणिजी रही आहे मुझा भाइरो मां हाजी इमदादुल्ला साहब जे फर्जंद का भी माजरत कंदुस त मां माइक वठी करे पंहिंजी गुफ्तगू जो आगाज कयो मुसीबत मां सां इहा आहे त मां के ज़ोरिया साईं रमज़ान साहब ऐं मौली एहसान गंभीर वारन लीडर बणायो हाणे बणियो मां लीडर हां त गीचे में पइजी वियो आहे त तकरीर आख़िरी थींदी ऐं आख़िरी तकरीर तॾहिं मिलंदी जॾहिं 20 मिंट 25 मिंट टाइम बचंदो साईं टेपरी जो टाइम थियण वारो आहे बस मुल्लो ख़त्म करे त स्पीकर बि खणूं चादरूं बि खणूं बस जान छॾियो राशिद अचे बस इहो काफ़ी आहे हाज़िरी थी वई बस हाणे तकरीर जो का ॻाल्हि कोन्हे ऐं मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त मां शुरू में या विच में तहां सां मुखातब थिया ऐं खुली करे ॻाल्हायां ऐं मां पंहिंजो माफ़े ज़मीर जमात जो माफ़े ज़मीर दुनिया में छापियो थे पाकिस्तान में छापियो थे मनसूबा केड़ा आहिनि सदे बाप केड़ो आ जमात केड़ो किरदार थी अदा करे इहो अवां जे साम्हूं रखां छो त मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहियो हां त बंद टुटण जे क़रीब आहे जेकर इनके मजबूत न कयोसे एड़ो बंद टुटंदो जो हिते न के जो दीन बचंदो न ईमान बचंदो न पटको बचंदो न के मां भेण न्याणी जे मथे ते इज्जत जी चादर बचंदी लेकिन वञा तो वञा काॾे इन जे करे कोशिश कयमि त छेड़ी वारनि सां थोड़ो खुली करे ॻाल्हायां ऐं पंहिंजो माफ़े ज़मीर अवां जे साम्हूं रखी सघां मुंहिंजा भाइरो हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त मुंहिंजी गुफ़्तगूअ खे तवज्जो सां ॿुधो घर वञी मुंहिंजी ॻाल्हियुनि ते सोचियो त मुल्ले मौलवी चयो छा जेकॾहिं मुंहिंजी गुफ़्तगू तव्हांजे दिल ते दस्तक ॾे त उनखे क़बूल कयो पर जेकॾहिं तव्हां सम्झो त मौलवी साहब या हवा में ॻाल्हियूं छॾे वियो आहे त सम्झो त निंड पियासीं ख़्वाब ॾिठोसीं कलाक ॾेढ जो ख़्वाब गुज़रियो ॻाल्हि ख़त्म थी वई बस मुंहिंजे गुफ़्तगू खे रदी टोकरीअ में फिटो कजो के ॿुधो ज़रूर सोचियो ज़रूर मुझे गुफ्तगू ते गौर जरूर कयो ऐं मुझी गुफ्तगू तहां के अपील करे तहां जे दिल जे दरवाजे ते दस्तक दे त पो घट में घट तव्हां के मुझे सोच ऐं नज़रिए सां विख विख में मिलाइणी पवंदी कदम कदम में मिलाइणो पवंदो कुल्हो कुल्हे में मिलाइणो पवंदो ए खितो मुगल एम्पायर है मुगल सल्तनत ईस्ट इंडिया कंपनी जे नाले ते अंग्रेज ते पैर जमाया ऐं बादशाहत के खत्म करे अंग्रेज इन धरती ते कब्जो कयो ऐं हिते अंग्रेज हाकिमियत हुक्मरानी कंदो रहियो मुझे वणन मुझे अकाबरीन
हजरत मौलाना कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह हजरत कासिम नानोतवी जे जानशीनन मस्जिद जे वारिसन मुसल्ले जे वारिसन काल अल्लाह काल रसूल जो सदाओं बुलंद कदड़न दारुल हुदा ठेड़ी जे मनसब ते वही करे हदीस पढ़ाई दड़न हजरत कासिम नानोतवी जे हुकमत लब्बैक चई हजरत शेखुल हिंद जे हुकमत लब्बैक चई सरताजुल औलिया इमामुल औलिया पीर सिबगतुल्लाह अव्वल पीर पगारे जो हुकमत लब्बैक चई सही पीर सरताजुल औलिया सैयद ताज महमूद अमरोटी जो हुकमत लब्बैक चई ऐ अंग्रेज के खिलाफ अलमे बगावत अलमे जिहाद बुलंद कयो ऐ मैदान ते निकली करे उन्हें अंग्रेज के खिलाफ जिहाद कयो ऐ उन्हें जिहाद जो मौली साहब असर एडो हो उन्हें जिहाद जो असर एडो हो तो रुगो देवबंदी न विड़ियो रुगो बरेलवी न विड़ियो रुगो शिया न विड़ियो तारीख के किताबन के खोल अकाबिर उलमाए देवबंद के क़यादत में अंग्रेज के खिलाफ इन्हें धरती ते तो के जिहाद विड़ंदे जिहाद के जंग में लड़ाई विड़ंदे अकाबिर उलमाए देवबंद के पोया बरेलवी शिया त नजर ईंदा लेकिन उन्हनि जे पोयां तो के हिंदू ऐं सिख भी नजर ईंदा जेका देवबंदी उलमा जे क़यादत में अंग्रेज के खिलाफ जंग पिया विढ़न ऐं उन्हनि एतिरी जंग विढ़ी जो हिन खिते के अंग्रेज जे नापाक कदमन मां पाक करे अंग्रेज के हितां भजाए करे बाहर नारा तकबीर नारा तकबीर जमीयत उलमा इस्लाम उलमाए हक उलमाए देवबंद हजरत मौलाना फजलुर रहमान अंग्रेज के खिलाफ जंग केवड़ी जवाब दियो गालायो बाबा क़यादत केर पियो करे गालायो बाबा जंग केर पियो विढ़े जवाब न था दियो गालायो बाबा हिकड़ी गाल समझाइण तो चाहियां मुखे खबर आ त जे मुझे इन जुमले ते कुछ मानुन के तकलीफ भी थींदी कुछ मानुन के कावड़ भी लगंदी कुछ मानुन के मिर्च भी लगंदा लगन त भली लगन माखे परवाह ना है पर नौजवान नस्ल के हाणे सच बुधाइणो पवंदो हाणे इनन का सच लिकाइंदो मुल्क तहां जो न हलंदो 78 साल तहां कूड़ ॻाल्हायो आ ठगी कई आहे फ्रॉड कयो आ कौम असां सच ॻाल्हायो है कौम के सच बुधायो जंग केवड़ी उलमाए क़यादत केर पियो करे उलमाए देवबंद हिते क़यादत पीर साईं पागारो पीर सिबगतुल्लाह अव्वल हिते क़यादत साईं ताज महमूद अमरोटी पियो करे जंग विढ़ी हालत चाहे पिशावर का नई दिल्ली ताई साईं हर वण में रोड जे बिनी पासन का वण है पिशावर का नई दिल्ली ताई हर वण में मौलवी जो लाश टंगियो पियो हर वण में मौलवी जो आमानो जो न सवाल नबी जन जे वारिस जो लाश टंगियला तेल जे कड़ाहन में मौलवी के पकायो वयो इए जी तुझे ठेड़ी में पकोड़ा पचाईंदो है जियरा मौलवी खड़ी तेल जे कड़ाहन में फिटा किया वियो को कंजे सेजन ते मौलवी संभालिया वियो जेल कैद बंद जे मुसीबतन के मौलवी झेलियो हिक न्याणी सो 100 दरिंदन इज्तिमाई जिना कई हजरत शेखुल हिंद जो हदन में पिंजरो चल जी हुजे जिस्म इए एड़ो वजूद जेल का बाहर न वियो इन एडी वडी कुर्बानी का पो एडे वडे जिहाद का पो एडी वडी लड़ाई का पो जरे अंग्रेज हिता भगो पे अंग्रेज हिता निकतो पे अंग्रेज हिता पंजा कदम कढ़िया पे तब वैसा घातियो अंग्रेज हिता जे कौम सा करे वियो हिक त जंग मौलविन विड़ियो जंगाल मन विड़ियो कुर्बानी मौलविन दिनियो हिन कुर्बानी आलमन दिनियो हिन मौलवी कामयाब न थियण घुर्जे हिता जंग जे फतह याबी जो गोल्ड मेडल मौलवी के
ॾियारीअ जो तमगो अहिड़े माण्हूअ जे ॻीचे में विझी विया जंहिं हिकिड़ो मिंट बि तहरीक आज़ादी में जेल न सठी हुजे, हिकिड़ो मिंट भी जेल न वियो। फातिह पाकिस्तान हिकिड़ो मिंट भी हिकिड़ी थप न खाधी थई। फातिह पाकिस्तान जंहिंजो मदरसे सां कोई ताल्लुक कोने, जंहिंजो मस्जिद सां कोई ताल्लुक कोने, जंहिंजो हजरत नानोतवी हजरत शेखुल हिंद उन जे बचड़े सां कोई ताल्लुक कोने। साज़िश हुई त क्रेडिट जंग जो मौलवी के मिलण में घुर्जे। असां जे पढ़ियल ऑक्सफोर्ड जे पढ़ियल लंदन जे तालीम याफ्ता के यो क्रेडिट दो ताकि असां त वञूं था, लेकिन असां जे वञण ऐं न वञण जो कोई नुक़सान न थे। कुर्सीअ ते उहो माण्हू विहारियूं जेको असां जो तालीम याफ्ता हुजे, जेको मौलविन जी गुलामी न करे, कुरान जी ॻाल्हि न करे, कुर्सीअ ते वेठो हुजे, नालो भरी ला इलाहा इल्लल्लाह जो हुजे, लेकिन वो फर्मा बरदार हुजे त असां जो हुजे। ऐं 78 सालन में छा थियो? जिनाह साहब जी दौरे हुक्मरानी, लियाकत अली खान जी दौरे हुक्मरानी, जनरल ज़िया जी दौरे हुक्मरानी, जनरल मुशर्रफ जी दौरे हुक्मरानी, जनरल यहया जी दौरे हुक्मरानी, ठेड़ी वारो भुट्टो साहब, बेनज़ीर साहिबा, नवाज शरीफ, शहबाज शरीफ, इमरान खान, सबने जो दौरे इक़्तिदार अल्लाह जैसा मुआ है। पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जो कानून तने मिले, लेकिन ला इलाहा इल्लल्लाह के नारे ते हासिल थींदड़ पाकिस्तान में गैर महफूज है कि जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्म नबुव्वत जो कानून गैर महफूज है। 78 सालन का पो भी, एडन वरन कुर्बानन का पो भी, एडन वरन जिहाद का पो भी मौलाना फजलुर रहमान 2024 में सुप्रीम कोर्ट तो वने ऐं चीफ जस्टिस के तो चे त चीफ जस्टिस साहब 72 सालन जी उम्र में पहिरियों दफ़ो अदालत आयो। हाँ, जिंदगी में कदे अदालत ना आया वियो। 72 सालन का पो अदालत में बीठो। हाँ, त खत्म नबुव्वत जे कानून जे चौकीदारी चला बीठो। हाँ, अंदाजो कयो नौजवानो, ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क में, कुर्बानी ॾींदड़ मुल्क में, इस्लाम जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क में, आलिमन जे जान जी कुर्बानी जे नतीजे में हासिल थींदड़ मुल्क में ॿियो कुछ त महफूज कोन्हे। तहां जे सखर में अल्लाह जे घरन मस्जिदन जी भी चौकीदारी करण जे लाइ कोई तैयार कोने। मस्जिदन के बिल्डोजर हण जा अहकामात को वडेरो, को भोतार, को खान, को नवाब, को सरदार न छोड़े। मस्जिद के केराइण जो हुक्म तहां जी अदालत ऐं तहां जी हाई कोर्ट ऐं तहां जी सुप्रीम कोर्ट थी दे। छा थियो उमरकोट में? यानी अल्लाह माफ करे, अल्लाह माफ करे, गुनहगार का गुनहगार मानो के हिते उथारिया ऐं वो पंहिंजे माउ जे दुश्मन के अहिड़ियूं गारियूं न ॾींदो। हकीकी माउ जो दुश्मन हुजेसि अहिड़ी ज़बान इस्तेमाल न कंदो जहिड़ी ज़बान मलून ऐं बदबख्त उमरकोट में जनाब रसूलुल्लाह जी शान में इस्तेमाल कई। ओ ठेड़ी वारो अचो तवियो, अटो तवियो, लटो तवियो। ठेड़ी वारो अमन तको ने, रोजगार तको ने, इज्जत सामानी तको ने। ठेड़ी वारो बिजली गैस तको ने। पर ठेड़ी वारो अंग्रेज जे खिलाफ जिहाद कयो हो त ये धरती तहां जे पीराने जी जागीर कोने। लेकिन 78 साल गुजरी विया आहिनि। अॼु बि हिते अंग्रेज जा पुट जेका लंडन मां, अमेरिका मां, ऑक्सफोर्ड मां, ब्रिटानिया मां पढ़ी आया आहिनि, अॼु बि उहे कुर्सियुनि ते वेही करे पंहिंजो पाण खे मुसलमान सॾाइण वारा जॾहिं कुल वल्लाह अहद जी तिलावत था कनि, उन्हनि खे कुल वल्लाह अहद बि पढ़ण नथो अचे। जॾहिं उन्हनि जो कलम तो हले त उन्हनि जो कलम ख़त्म नबुव्वत जे कानून ते धाड़े जे लाइ, मस्जिद ते धाड़े जे लाइ, दाढ़ी ऐं पटके ते धाड़े जे लाइ, मदरसे जे रजिस्ट्रेशन जे लाइ ऐं जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुस्ताखन के छॾण जे लाइ तो इस्तेमाल थे। पाणी नक खां मथे हली वियो।
मां दोस्तन के रोज चवंदो हाँ 8-10 ॾींहनि जे तकरीरुनि में रोज मिसाल थो ॾियां त बटालो घणे किलो आहिनि, टमाटा घणे किलो आहिनि, अटो घणे किलो आहे, चांवर घणे किलो आहिनि, घी घणे पाव आहे। हिकिड़े वेले जी मानी को मजदूर को रेड़ी वारो बटालुनि सां पंहिंजे बच्चनि खे खाराए बटालुनि सां त बि उनखे 600-700 रुपया ख़र्च करणो पवंदो पेट पालण जे लाइ। गोश्त सां न, मुर्गीअ सां न, साग सां न, बटालुनि सां मानी खाराइण जे लाइ 700 रुपया हिक वेले जे लाइ खपनि, तॾहिं बच्चनि खे इज़त सां ॿ गिरा खाराए सघंदो। लेकिन हे नौजवान बीठा आहिनि जिन जे हथनि में कैमरा आहिनि, इन्हनि खां पुछो इंटरनेट जो पैकेज घणे जो आहे महीने जो। इन्हनि जा मेमोरी कार्ड खोलियो, चेक कयो इन्हनि जे मेमोरी कार्डनि में छा आहे पियल अंदर मोबाइल में। इन्हनि जे गूगल के चेक कयो छा था सर्च कनि, इन्हनि जे यूट्यूब के सर्च कयो छा था नौजवान ॾिसनि, के बिल जो महीने जो बिल घणो आहे। ओ नौजवान खिलण जी ॻाल्हि न आहे, रोअण जी ॻाल्हि आहे। तुंहिंजे खिलण ते हिते बेड़ो पुॼायो आहे असांजो ऐं तुंहिंजो, तुंहिंजे खिलण ते त इहो हाल थियो आहे। अज के बिल जो बिल घणो आहे महीने जो 600 रुपया, 1000 रुपयो। सॼो महीनो तुंहिंजी मां, तुंहिंजी भेण, तुंहिंजी धीअ, तुंहिंजी ज़ाल उहे ड्रामा थी ॾिसे अल अमान वल हफ़ीज़। ईमान त महफूज़ कोन्हे पर घर बि सलामत न आहे। ज़ाल बि तलाक थी घुरे, धीउ बि टीवी जे ड्रामे खे ॾिसी करे एक्टर ऐं एक्टरियाणी जो जेको किरदारु आहे पंहिंजे घर खे उन किरदार वांगुरु हलाइण थी चाहे। ओ मुंहिंजा भाइरो, मंसूबो छा है? ओठेड़ीअ जा नौजवानों सावस्ता है। इस्तेमार चाहे था तो, इस्तेमार चाहे तो 78 सालन में असां अरबे खरबे डॉलर इस्तेमाल कया आहिनि। धरती तां इस्लाम जो नालो खत्म थी वञे, इस्लाम नाले जी काई शइ न हुजे पूरे कुर्रे अर्ज़ ते, हुकूमत हुजे त यहूद ऐं हनूद जी हुजे, काफ़रनि जी हुजे, काफ़रनि जे पुटनि जी हुजे, मुसलमाननि खे इक़्तिदार ते, कुर्सीअ ते, ईमान ते ॾिसण नथा चाहियो। किथे ताकत जे बुनियादनि ते चचीनिया, शाम, फलस्तीन, इराक, अलजज़ाइर, सोमालिया सब तव्हांजे साम्हूं आहिनि। किथे ताकत जे बुनियादनि ते उहे पंहिंजे मिशन खे कामयाब करे रहिया आहिनि। मूंखे हिकिड़े नौजवान मके जो मुंहिंजो दोस्त आहे, मूंखे वीडियो मोकिली। नौजवान डांस पार्टी हुजे, छोकरा ऐं छोकरियूं गॾु डांस पिया कनि, हुया अरबी। त मां उनखे हेठां मैसेज लिखियो त बाबा ये महफिल शराब ऐं शबाब जी काथों जी आहे? दुबई जी? चीन साईं। मां जो उर्दन जी? चीन साईं। मां जो कतर जी? चीन साईं। मां वरी हेठों लिखियो मां सऊदी जी? जी हा। वरी मां लिखियो मां रियाज़ में आहे? चीन साईं। मां जो जिद्दे में आहे? चीन साईं। शराब, शराब, म्यूजिक, डांस, छोकरा ऐं छोकरियूं अरबन जी औलाद गॾियल नचन पिया था। रब्बे मोहम्मद जो कसम ज़िम्मेदारी सां थो ॻाल्हायां। उन नौजवान लिखियो त साईं इहा मके जी सूरत हाल आहे। अॼु मक्कतुल मुकर्रमा में नौजवान शराब ऐं शबाब पी करे डांस पार्टिन में नची रहा है। मगरिब की साजिश है, इस्तेमार की साजिश है। त ताकत के बुनियादन ते इस्लाम के खत्म कयो, पैसे के बुनियादन ते इस्लाम के खत्म कयो। या वरी इंटरनेट, वीसीआर, टीवी, स्कूल, कॉलेज ऐं यूनिवर्सिटी के नाले ते मुसलमानन मां इस्लाम के खत्म कयो। ये तो मां के उथारिया ऐं उथारे बिहारा के दाढ़ी कूड़ के के पटके लथल के पैंट शर्ट वारे के उनके चवा कलमो छड़ी ने, इस्लाम छड़ी ने। चवंदो मुल्ला मथो ख़राब थियो अथई छा? चरियो थियो छा? दिमाग़ ख़राब थियो अथई छा? दाढ़ी कोने, पटको कोने, पैंट शर्ट पातल आहे त तूं असांखे सम्झो त असां काफ़िर थींदासीं। मुल्ला दिमाग़ ठीक कर पंहिंजो, माने छड़ी ईंदो में इस्लाम। या साज़िश आहे काफ़िरनि जी त काफ़िर थियनि, पर जेकॾहिं काफ़िर नथा थियनि
त इस्लाम नाले जी काई शय न हुजे, नाले जा मुसलमान न हुजन, इस्लाम जी का खबर न हुजे। हाणे तहां को सवाल तो क्या, हाणे जवाब दो। काफर चण ते सब तो थी पियो, मुल्ला दिमाग खराब तो थी चा, काफर ते चरियो थियो काफर थी तास। पर हाणे बुधायो ठेड़ीअ में नमाज घणा था पढ़न, ठेड़ीअ में नमाज घणा था पढ़न, ठेड़ीअ में कुरान जी तिलावत घणा था कन। पुछो पहिरियों कलमो, ॿियो कलमो, टियों कलमो, चौथो पुछो नौजवानन का गुस्ल जो फर्ज, पुछो नौजवान का पीउ के तड़किए ॾियार बो, पुछो नौजवान का ईद जी नमाज कीअं पढ़बी आहे, पुछो नौजवान का जनाज़े जी दुआ ॿुधाए, दुआए कुनूत ॿुधाए। ज़िना असां में, शराब असां में, व्याज असां में, रुश्वत असां में, कूड़ असां में, ठगी असां में, फ्रॉड असां में, बेरहमी असां में, बेगैरती, फहाशी, औरियानी असां में। इस्लाम त रुगो नाले जो आहे, बाक़ी कहिड़ी शइ आहे जंहिं शइ ते असां सीनो ताने करे चऊं त असां वाकई हक़ीक़ी मानाउनि में मोहम्मद अरबीअ जा ग़ुलाम आहियूं, हज़रत अमरोटी ऐं हज़रत हालेजवी, हज़रत बेरवीअ जा पक्का ऐं सच्चा मुरीद आहियूं। गालियों गलत तो क्या या सही तो क्या, इया हवा में ना क्यों ये गाली। तहांजी मोबाइल इंटरनेट पैकेज ये हवा में सस्तो ना है थियो, तहांजी टीवी जा ड्रामा ये हवा में न था ठन। वञो के टीवी चैनल जे मालिक सां मिलो, मां कुरान टिकण ते रखंदम त पाकिस्तान जे टीवी चैनलन जे मालिकन के ॿाहिरां फंडिंग थी थे, करोड़न की फंडिंग थी थे, त अहिड़े क़िस्म जा ड्रामा ठाहियो, पैसा उहे था ॾियनि, ड्रामा हे था ठाहिनि ताकि मुसलमाननि जे इज़्ज़तुनि ऐं ग़ैरतुनि जा जनाज़ा कढनि। मनसूबाबंदी सां सब कुछ थी रहियो, अछो तबियो, अटो तबियो, लटो तबियो, अमन तबियो, नौकरी त न मिली, सिंधु सजी दावत, बेट वसीला, जजीरा, ज़मीनू सब दावत। सिंध ईअं पिया लुटनि, फरंजण पीरारे जी जागीर हुजनि, दरियाए सिंध ते नवां केनाल पिया थियनि, सब कुछ वियो। हाणे ईमान बचियो आहे, ईमान ठेड़ी वारो हाणे तहां काए मुका, तुंहिंजो ऐं मुंहिंजो ईमान खसण जी मनसूबाबंदी थी रही आहे ऐं साज़िश आहे। न ख़त्म नबुव्वत जो कानून सलामत हुजे, न मस्जिद सलामत हुजे, न मदरसो सलामत हुजे, न दाढ़ी ऐं पटको सलामत हुजे, न तुंहिंजे ऐं मुंहिंजे घर में कुरान ऐं कुरान जी तालीमात ऐं मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं सीरत ज़िंदा हुजे। तूफान अची वियो आहे, ओ ठेड़ी वारो बंद बधणो पवंदो, बंद। मुखे बुधायो हिकड़ो सवाल तो क्या मुंह ते कावड़िया वेठा आयो, सभनी जी कावड़ मुंह ते आ, मौलविन जी भी, हाफिजन जी भी, आलिमन जी भी, सिंध वारन जी भी। मुखे बुधायो मां पीउ जो गोलिन में परोण जनाज़ो खण का पो बेगैरती जो किरदार दादा नाहे कयो। मां तहांजे धरती जे लाइ इन का वधीक केड़ी खिदमत सर अंजाम दिया, सिंध वारो तहांजे लाइ अञा केड़ो किरदार अदा कया। सिंध खपाईंदे पादर खाईंदे जा नारा मां हणा, कारूंजर जे चोटीअ ते चढ़ी कारूंजर खपाईंदे पादर खाईंदे जा नारा मां हणा। बेटन वसीलन जजीरन जी चौकीदारी मां कयो, 33 नंबर पास मास्टरन जी जंग मां विड़ा। तहांजे बेटन तहांजे वसीलन संगत तहांजे दरियाए सिंध जी जंग मां विड़ा। ऑल पार्टीज को ठाए करे दरिया ते नहन केनालन के मुस्तरद मां कया। तुझे वडेरे भातार खान नवाब सरदार धरती जे दलाल है खद्दार सा इलेक्शन में मुकाबलो मां कया। उन्हनि सां किन में मिलाए करे जंग मां विड़ा। दाढ़ी पटके मस्जिद मदरसे जी चौकीदारी मां कया। मस्जिद जे लाइ ईंदड़ किरनुनि जे साम्हूं सीनो ताने करे मां भी हा। खत्म नबुव्वत जे चौकीदारी जे लाइ उमरकोट जे चौक ते भी खत्म नबुव्वत जिंदाबाद जा नारा मां बुलंद कया। बुधाए अञा केड़ी खिदमत रही आ जेका मां तुंहिंजे लाइ खिदमत कया, तू राज़ी थी सके। मां पंहिंजो किरदार अदा कयो, लेकिन ताड़ी हिक हथ सां न वजंदी आ, ताड़ी ॿिन हथनि सां वजंदी आ। दीन ऐं धरतीअ जे चौकीदारी जे लाइ तोखे मूं सां गॾु मैदान ते बीहणो पवंदो ऐं किरदार अदा करणो। नारा तकबीर, कायदे सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो, कायदे सिंध कदम बढ़ाओ। नारा तकबीर।
इन मंसूबे के रोकने जे लाइ ओ ठेड़ी वारो, ओ ठेड़ी जा नौजवानों पढ़ो, ओ ठेड़ी जो अमड़ियों भेंडरियों नियाणियों जे करे दीन ऐं धरती जी चौकीदारी चाहियो था बकम करना पवंदा। हिक पंहिंजे औलाद के आलिम ऐं हाफिज दीन जो चौकीदार ऐं दीन जो मुहाफिज बनाइणो पवंदो। अॼु मां सां वचन ऐं वाइदो कयो त पंहिंजे बच्चन खे दीन ऐं क़ुरान पढ़ाईंदासीं, मदीने जे मीर जी सुन्नत ऐं सीरत ऐं हदीस पढ़ाईंदासीं। आलिम बणायो हो चवनि था मौलवी ख़त्म थियनि, आलिम ख़त्म थियनि, तहां चवनि तहांजो पीउ बि ज़ोर ॾेई वियो, मौलविन के खत्म न करे सको, तहांजा ईंदड़ नस्ल भी जोर हणंदा इंशाअल्लाह। पाकिस्तान मां दीन के इस्लाम के दाढ़ी पटके के मस्जिद मदरसे के खत्म नबुव्वत के कानून के तहांजा ईंदड़ नस्ल भी इंशाअल्लाह चोरे न सघंदा। आहे को जेको वाइदो करे तो बच्चन के दीन पढ़ाईंदा से, आहे को जेको वाइदो करे नियाणिन के दीन पढ़ाईंदा से। ऐं ॿियो धरती जे चौकीदारी जे लाइ, बेटन वसीलन जजीरन जे चौकीदारी जे लाइ, नौजवानन के मेरिट रोजगार जे लाइ, सबाझड़ी सिंध जे अंगन रंगन तंगन जे चौकीदारी जे लाइ, सिंध के अमन जो गहवारो बनाइण जे लाइ, गरीबन मिस्कीनन हारन मजदूरन के उन्हनि जा हक़ ॾियण जे लाइ, खत्म नबुव्वत जे चौकीदारी जे लाइ, मदारिस मसाजिद जे चौकीदारी जे लाइ, दाढ़ी पटके जे चौकीदारी जे लाइ, अल्लाह जे धरती ते अल्लाह जे निजाम जे लाइ 78 सालन का जे मुल्क जो बेड़ो बोड़ियो उन क़यादत के मुस्तरद करे तोखे क़यादत तब्दील करनी पवंदी ऐं क़यादत जमीयत उलमा इस्लाम जे हथन में ॾियणी पवंदी। हिन धरती के तकदीर के जमीयत उलमा इस्लाम तब्दील कंदी। 78 सालन का जे बेड़ो बोड़ियो मां गलत थी सघां थो। ओ मुंहिंजा दोस्त, मां इंसान हाँ, मुंह में गलतियों थी सघनि थियूं, मुंह में खामियूं थी सघनि थियूं, मुंह में ऐब थी सघनि था, मां तहांजो मुजरिम थी सघां थो, मुंहिंजी तहां ते कावड़ थी सघे थी, तहां खे हक़ आहे। लेकिन जंहिं मशन के मां खणी बीठो हाँ, जंहिं झंडे के खणी बीठो हाँ, जंहिं तहरीक के खणी बीठो हाँ, इहो मशन गलत न है, इहो शेखुल हिंद जो मशन, इहो नानावती जो मशन, इहो उबैदुल्लाह सिद्दी जो मशन, इहो इमाम हमादुल्लाह हालेजवी, इहो हजरत रेरवी, हजरत अमरोटी, पीर सिबगतुल्लाह अव्वल, पीर पागारे, पीर मोहम्मद बका, पीर राशिद रोज़े धनी, हजरत अली, हजरत उस्मान, हजरत उमर, हजरत सिद्दीक अकबर ऐं जनाब मोहम्मद अरबी वारो रस्तो ऐं तग ऐं मशन आहे। इंशाअल्लाह जेसिताईं सीसीअ में साह आहे, इन रस्सीअ खे मज़बूती सां पकड़े करे अॻिते वधंदासीं, दीन ऐं धरतीअ जे दुश्मननि सां मुहादो अटकाईंदा रहंदासीं। ॿियो कम इहो आहे त तव्हांखे क़यादत तब्दील करणी पवंदी, जमीयत उलमा ते एतमाद करणो आहे। को इंशाअल्लाह चवण वारो मौली इरफान ते मूंखे ख़बर आहे तव्हां सभु कावड़िया वेठा आहियो, मूंखे ख़बर आहे ठेड़ीअ जे अमीर ते तव्हां सभिनी जी लठ थी हले। मौलवी आहे न, सस्तो आहे, सवलो आहे, ॻाल्हाईंदो उसमें त छा कंदो, ग़रीब जो ॿार आहे। वॾेरे खे ॻाल्हायो, ॾींहं जा तारा त ॾेखारियो, वॾेरे खे छॾियो, हो अदड़ी सगोरी उनखे ॻाल्हायो, ॾिसो सुबुह जो थाणे ते एटीसे जो केस न हुजे त चइजो माईअ कोन रिजो था, बाक़ी मुल्ले खे गारिन जो ज़ीपट आहे, छो त मुल्लो सवलो आहे, मुल्लो सवलो माईअ को साफ़ थो वञेव। हा मौली इरफान तहांजो गुनहगार थी सके थो, इन जो मशन तहांजो गुनहगार नथो थी सके। अज आहे को जेको वाइदो करे त अज हाणे शाम का असां ठेड़ीअ जे मदरसे में वेही मौली रमज़ान साहब, मौली इरफान साहब सां वेही करे पंहिंजो ख़िदमात जमात जे लाइ पेश कंदासीं, पंहिंजो पाण खे पेश कंदासीं इन जिहाद में, जंहिं जिहाद जे ज़रिए असांजे वॾनि अंग्रेज़ जूं पाड़ियूं पटियूं हो, असां इन जिहाद में शरीक थी अंग्रेज़ के पटनि जो पाड़ो पटींदासीं, ठेड़ीअ खां इनक़िलाब जो आगाज़ कंदासीं, दीन ऐं धरतीअ जे दुश्मनन के मुस्तरद करे क़यादत जमीयत उलमा इस्लाम जे हवाले कंदासीं। केड़ा केड़ा वाइदो था कनि था, अॼु खां जमात जे कम में इंशाअल्लाह अॻ खां भरो थींदासीं। केड़ा केड़ा वाइदो था कनि त ठेड़ीअ में जमीयत
पंहिंजे अकाबरीन वांगुर मज़ीद इंशाअल्लाह फैलाईंदासीं। पक्को वाइदो चंगी ॻाल्हि माण्हू न चवंदा आहिनि खयां मस्जिद में आयो बुखारी जे प्रोग्राम में आयो भली ॻाल्हि कूड़ो वाइदो त नथा कयो। जेका जमात जो कम करे सघनि उहे ॿई हथ बुलंद करे मांखे ॿुधाइनि। जेका जमीअ जो झंडो खणी सघनि ॿई हथ बुलंद करे ॿुधाइनि। दीन ऐं धरतीअ जे लाइ अकाबरीन जे इन मिशन खे अॻिते वधाइबो। अबा इंशाअल्लाह आस्ते चओ मोबाइलूं भरजन वधियूं। दीन जी चौकीदारी कबी, इस्लाम की चौकीदारी कभी, खत्म नबूवत की चौकीदारी कभी, अल्लाह जे धरती ते अल्लाह जे निजाम जे ला मेहनत ऐं जद्दोजहद कभी। जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म ता धरती जे दलालन ऐं गद्दारन खां मुहादो अटकाइबो। मुंहिंजा बाह बेली थींदो, केड़ा केड़ा मुंहिंजा बाह बेली थींदा। पक्को वाइदो, मुड़सणो वाइदो तपो इंशाअल्लाह हणी हंध कंदासे। साईं सदाई करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। तहां दोस्तन जी वरी मेहरबानी, जिंदगी बाकी मुलाकात बाकी, वमा अलैना इल्लल बलाग।